नेक्स्ट। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अम्मा बाऊ, अम्मा बाऊ, अम्मा बाऊ। डॉक्टर साहब पेशेंट हाँ पेशेंट हाँ बाबा पढ़न पटिया डॉक्टर जो साह कढी खंग खोड़ कते कदो कर डॉक्टर जो साह निकरे तो मां मरीज जो साह निकरे तो हाँ बी थकल न कर कचो पटियो छा तोखे नालो छा है बाबा? अली अख्तर। अली अख्तर किथा जाओ? अरे डॉक्टर साहब किथा के छा कंदे यार मूंखे दर्द चे तो इलाज कयो। ओ कुमी मुआंडा पहिरियों पुछा कबिया त तोखा सॼी तुंहिंजो सॼो बायोडेटा ठहंदी ईअं न कर यार मुंहिंजो इलाज कयो यार। यार छा भला तोसां मां गॾु पढ़ियो त डॉक्टर साहब चओ प्लीज डोंट टेयर एंड टच मी इन यूर माय हे ॾिसे थो न हीअ लॻी अथई यार कैसे डॉक्टर के पास आ गए। हाँ आ गए हिकु मिनट ठहरो कोयला खाईंदो आहे छा? कोयला तो कान खाईंदो हाँ हाँ बजरी सीमेंट कंक्रीट खाईंदो आहे? कुछ भी न खाईंदो छो मां इंसान आ बाबा। अच्छा अच्छा इंसान आहे मूंखे चङो थियो ॿुधाई। अच्छा कॾहिं माना सिरां कुटे खाधव न? डॉक्टर साहब ये छा था चओ यार। बाबा पुछा कयूं था नालो पुछा कयूं था। अच्छा अख्तर नालो थी शादीशुदा आहियो? अल्लाह मरी याद है अड़े डॉक्टर वटा आयो जेको तोबा इलाज थी शादी के छा कंदा डॉक्टर साहब शादी के छा कंदा वे शादी थियल आहे या न आहे? टारगेट ते पहुचंदा आहियो? शादी के चरियो बाबा मूंखे इलाज कयो यार। इलाज कयूं बिन पतोड़ीअ जो असली नालो छा आहे बाबा? डॉक्टर साहब इलाज कयो डॉक्टर साहब चरियो न बाबा तोखां हिकु ॿ टे सुवाल मूंखां पुछा करणा पवंदा घटि में घटि 4-5 सुवाल कबा पोइ तॾहिं तोखां पुछा कबा। अखरोट मुआंडा माण्हू सुम्हंदो आहे राति जो त सुबुह जो फ्रेश थी उथंदो आहे तूं जहिड़ो राति जो सुम्हे थो तहिड़ो सुबुह जो उथे थो। ख़ुदा कसम छो ॼाए छो ज़िंदगी जो छो मक़सदु ई हिते व्हाट इज़ यूअर एम हिते छो आयो आहे दुनिया में? मुंहिंजा त पगर बि कढी छॾिया थी हे त ॾिस ज़िंदगीअ जो मक़सदु छा थी ॾे हिते छो आयो आहे हिन दुनिया में कहिड़ो कमु थी? तूं जो न अचे हा न भागा चाह सां साह न खणो आहे ऑक्सीजन बंदि थी वञे हा मायूं ॿार ॼणनि छॾे ॼण न तूं आयो छो आहे ज़हर जी सुई भरे हणाए। डॉक्टर साहब मूंखे ॿियो मरीज़ आहे यार इहे छो था कयो? बि हाणे मूंखे अलाए छा थो थिए मां तोखे ॾिसां थो न ख़ुदा जो कयो मूंखे तो जहिड़ा मुंहिंजे ॿार खे निंड न ईंदी आहे न पोइ तुंहिंजो फोटू ॾेखारींदो त मां बहू पोइ रोईंदो आहे पोइ सुम्ही रहंदो आहे किना होॾे मूं कर चक पाईंदे छा होॾे मूं कर वे मां ॻाल्हायां थो न तोसां पिने थो छा कयां 2 मिंट बि इलाज थो थिए न तुंहिंजो फार्म त भरिया न पाणनि साह पटिया। वॉशिंग मशीन प्लास्टिक जी अथव या लोहार इस्तेमालु कंदा आहियो? अरे डॉक्टर साहब वॉशिंग मशीन के छा कंदा यार मुंहिंजो इलाज कयो। मां त चवां थो माण्हू बाथरूम में तड़कंदा न तोखे लोहारी वॉशिंग मशीन में तड़कोराईंदा हूंदा घुमाईंदा हूंदा तूं त कम ते हीअं करे छिलंदो हूंदे असां हीअं छिलियो न 3 ॾंद भॼी पवनि खिलो हे कर ख़ुशी आहे न? ख़ुशी आहे मुंहिंजी बेइज़ती था कयो मूंखे ख़ुशी आहे। इहा बेइज़ती न आहे हिनखे इज़त चइबो आहे। रेल जो आवाज़ कढी ॾेखारियो पर हुन में छुक 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 न हुजे। मरी याद है डॉक्टर साहब इलाज कयो यार इलाज कयो छॾियो हिनखे। बाबा तूं दिलजाए कर तूं आराम सां तुंहिंजो इलाज थींदो मुंहिंजा बाबा साईं 2 सुवाल आहिनि 2 सुवालनि खां पोइ इनशाला तोखां वरी पोइ तुंहिंजे ईंदासीं इलाज ते ठीक है ना? दुन में घणा वकड़ हूंदा आहिनि? डॉक्टर साहब दुन के छा कंदा यार मूंखे पेट में सूर दुन में न छा वञे। अड़े त पुछा कयां थो न गासलेट मुआ मोबिल मुआ तॾहिं त हक़ ते डीज़ल महांगी थी वई आहे न डीज़ल माण्हू बोतलां पींदा तूं डीज़ल पींदो। तव्हांजो नालो ॿुधी मां हिते आयो आहियां तव्हां वटि तव्हां अलाए कहिड़ा था सवाल कयो। अड़े त नालो ॿुधल कच्छ में कंहिं चए बिल्कुलु ईअं कंहिं छा कयईं लांती न वेठो आहे तुंहिंजो इलाज कयां तूं बायोडेटा हले थी न किने मुआ जा। अड़े मुंहिंजो पुटु हुजे न उन ते गोली हणी चढ़िया हे छा ॼायो आहे माण्हू ॼाए थो सोणो सिर थो अले कले शहज़ोर शहज़ादो इहे ॼाइनि न
तूं त गटर बंदि हूंदो उते सिंगी ॿुधाईंदी त हिते बंदि आहे की न मूंखे अलाए छा थो थिए हेॾे कान्हे डॉक्टर साहब मां पहिरियों दफ़ो ज़िंदगीअ में अहिड़ो पेशेंट ॾिठो आहे यार इलाज कयो वारी पनो हाणे थोरो अछो बछो थिए छॾे कलर खे डॉक्टर साहब छॾे कलर खे मूंखे पेट में दर्द आहे आख़िरी सुवालु आहे छंछर खे उबतो पढ़ी ॿुधायो मरी यादे छो छा थी मां कुझु कयो त न छंछर उबतो पढ़ी ॿुधा नी मूंखे पेट में सवा सूर पए थो मां हिते ई मरी वेंदो मां पोइ तो नचे में पवंदो यार छॾे जे तूं सुधर न अच्छा थियो आहे खिले छो त मां तोसां फ्री आहियां छा या गॾु पढ़िया आहियूं या क्लास फेल आहियां तूं मुंहिंजो या मुंहिंजो रूम पार्टनर आहियां की न बुचड़ा बस ते लिखियलु हूंदो आहे न हारून देकर पास करे उहो तोखे ॾिसंदा आहिनि डॉक्टर साहब हथ ॾिसो यार इलाज कयो इलाज छा कयां पाणनि पटिया हथ पेट में सूर आहे पेट में सूर हे हथ ॾिसां त छा थियो थी वरी तूं शाहरुख खान हे पातो थी चिकिन लिटी थी शाहरुख खान खे ख़बर पए न पाण खे आत्मा शाहरुख खान न सलमान खान जो फैन आहियां सलमान खान खे पातल हूंदा बाबा हाणे छा नदी दाव लॻे थो चकर न कर बसि हाणे तुंहिंजो इलाजु कयूं था होॾे मूं करे खंघि बीह त हे त रखां अॻे ई खंघे थो हे रखिबो आहे नी हीअं अॻे ई खंघे थो होॾे मूं करे खिल तव्हां चओ था खंघि खंघि त हे त रखां न हे अंगूठे लाइ वरितो आहे छा होॾे मूं करे खंघि अरे हे त रखां न अंधा रखो न डॉक्टर साहब काथे रखां जिते दिलि चवे उते रखां काथे रखां त हिते आहे मुंहिंजी इहो छा था कयो खंघि हा सिगरेट पीऊं की न बत में हणे त तुंहिंजो पी न सिगरेट पींदो आहे सिगरेट त मां न पींदो आहियां गुटको खाईंदो आहे कुझु बि न पोइ अंदरि सोपारियूं फाथियूं पियूं ॾिसां खंघि हा सोपारियूं फाथियूं पियूं लान तीर की न पंहिंजे पीउ मां असांखे धोखो हा मां कुझु नशो ई न कंदो आहियां डॉक्टर साहब नशो न कंदो आहे क़ब्रिस्तान में वेही चङी मुक़ाम में चर्च केरु पींदो आहे तूं पींदो आहे नास पर दिलि चए थी त हिनखे कोई गोश्त में हलाए छॾियईं मां छा इलाजु कयांसि हे भरे हणे ईअं गिराए वटि हाणे छा थियो आहे तोसां छा मसइलो आहे सूरा कमज़ोरी आहे न तूं छा मल विढ़दे मल जो मुक़ाबिलो थिए थो पाकिस्तान में हुन में तूं ॿियो नंबर ईंदे छा मसइलो आहे पेट में सूर आहे डॉक्टर साहब पेट में उहा त दवा लिखी ॾियो राति छा खाधो हुई राति बटालुनि सां मानी खाधी हा ग़रीब हो न तव्हां मुर्गी खाईंदव न बीमार थी पवंदव पुट तुंहिंजी बोरिंग थींदी तुंहिंजो सॼो नेटवर्क ख़राबु आहे ऐं उन खां अलावा 3000 रुपया वठंदो मैं 3000 डॉक्टर साहब छा थियो यार हिकु त एॾो तंग कयो त वरी 3000 रुपया बहरहाल हे तोखे हाणे ईअं कर तोखे सेफ्ट्रान ॾियां या पेनाडाल ॾियां या हो ॾियां अच्छा आख़िरी सुवालु छा जो PJG छाजो छाट फार्म आहे PJG छाजो छाट फार्म आहे मां छा इंग्लिश पढ़ियल तोखे लॻंदो पिया डॉक्टर साहब इहे छा था सवाल कयो यार बाबा न किने मुहार सुई PJG माना पीर जो ॻोठु इहो ॿुधाए छॾियईं पोइ पीर जे ॻोठ खे मां छा कयां मूंखे पेट में सूर आहे डॉक्टर साहब तव्हांजे घर जो घर वारनि खे ॿुधायो त मुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश कहिड़ी आहे ॿुधाई हा आख़िरी ख़्वाहिश छा करणु तुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश कहिड़ी आहे मिसाल ख़ुदा न काता सुभाणे तूं त पोइ छा ख़्वाहिश कहिड़ी आहे छो डॉक्टर साहब मारियो था छो एतिरो मसइलो आहे ॾंद में गॾु खणी वेंदे चक में छो मां हिमान आहियां घटि आहे तूं मुंहिंजो साह कटियो आहे मूंखे चङो थियो बहरहाल अलाह साईं ख़ैरु कंदो तुंहिंजी वॾी महिरबानी हे तूं वञी दवा खा ऐं पंहिंजो वञी इलाजु तुंहिंजो ॾुखियो आहे ऐं तुंहिंजी CNG बि थींदी हेॾी कजे घरवारी ॾेखां थो लिखां थो लिखे थो हेॾे ॾिसे थो दवा ॾिसां थो न डॉक्टर साहब हे अहिड़ा अखर लिखिया आहिनि मरीज़ न सम्झंदो आहे छड़ो मेडिकल वारो सम्झंदो आहे लिखंदा छा हो लिखंदा इहो हूंदो डॉक्टर लिखंदो आहे मेडिकल वारो सम्झंदो आहे बसि असांखे बि सम्झायो न वटि हे वेड़े करे पने सां खाई छॾ दवा कीअं वठबी बाक़ी हिन में दवा ग़रीब आहे महांग तूं दवाऊं महांगियूं आहिनि तूं न वठी सघंदे हिन में सभु दवायूं लिखियूं आहिनि हे पाणीअ सां थोरो थोरो पनो हीअं करे पनो खाई करे मथां पाणी जो ढुकणु थिए सम्झी हे वठि 3 ॾींहंनि जो इलाजु थी 3 ॾींहंनि खां पोइ मुॾे अचिजांइ हे वठि बंदि कर 3 ॾींहं जो हुनखे 300 रुपयो ॾे उत नेक्स्ट हल नांग जीअरो ॾिठो उहो बि भरिसां
अहिड़ा कंपाउंडर माण्हू न घुराईंदो कर ख़ुदा जी मार पवे पहिरियों पुछा पहिरियों मूंखे ॿुधाईंदो कर डॉक्टर साहिबु पेशेंट आहे हीअ कंडीशन अथसि हे सिस्टम अथसि हे त मां शुकुर कर आया तो कुर्सी यादि हुई